अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कराची में मानसून की बारिश ईअं वसी जो वसंदी ई रही। बरसात के सैलाबी रैलन सबब रोड दरिया ऐं घिटियूं नदियूं बणिजी वयूं। शहर जा नदी नाला भरिजी विया, 7 अंडरपास बंद थी विया। पाणीअ जा वहंदड़ रेला गाॾियुनि, मोटरसाइकिलुनि ऐं बसुनि खे वहाए खणी विया। फौलादी कंटेनर रांदीकनि वांगुरु लुड़ी विया। इमारतुनि में बीठल गाॾियूं लुड़ी वयूं। सरकारी इदारा, मार्केट्स ऐं घरनि में पाणी भरिजी वियो। हर जगह फाथल शहरनि लाइ ॿेड़े जी सर्विस शुरू कई वई। मींहुं जहाज़नि जी आमद रफ़्त बि मुश्किल बणाए छॾी। परवाज़ुनि जा रुख तब्दील करे छॾिया। मुख़्तलिफ़ हादसनि में 6 ॼणा जान जी बाज़ी हाराए वेठा। घणनि इलाइक़नि में बिजली बंद। राति थींदे थींदे बारिश वरी शुरू थी वई। महकमा मौसमियात सुभाणे वरी मींहुं वसण जी पेशनगोई करे छॾी। कराची के मींह सबब मददगारन के भी मदद की जरूरत पइजी वई। सैलाबी रेलो पुलिस की मोबाइल लोड़े वियो। एहलकारन पहिरियां छित ते पनाह वरती। किनारन ताईं पहुचण नामुमकिन बणिजी वियो। शहरिन मदद कई। एमे जिना रोड ते फौलादी कंटेनर रांदीकन जियां लुड़ी विया। नर्सरी शाहराह फैसल ते यूनिवर्सिटी की बस फासी पई। मुसाफ़िरन ट्रपा ॾेई पाण खे किनारे ताईं पहुचायो। पाणीअ में ॿुॾी वियल शहरी मंज़िल की तलाश में रुली विया। कराची के ज़िले वस्तिया जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा पानी हेठि अची विया। नॉर्थ नाज़माबाद खां ईंदड़ सैलाबी पानी सखी हसन ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची वियो। पानी घरनि अंदरि दाख़िल थी वियो। गुजर नाले सां मिलण वारो नालो बि बंदि। मुख़्तलिफ़ फ्लैटनि में पानी दाख़िल। नागिन चौरंगीअ जे कुझु जॻहियुनि ते ॾार पइजी विया। कराची में बारिश जो पानी सरकारी इमारतुनि में बीही वियो। पासपोर्ट ऑफिस में बग़ैर पासपोर्ट दाख़िल थी वियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री के अंदर वञण भी नामुमकिन रहियो। सिंध हाई कोर्ट भी पानी। सिंध सेक्रेटरीट के अंदर भी पानी पहुची वियो। कराची जा क्लिफ्टन ऐं डिफेंस भी पानी हेठि अची विया। घणनि ई घरनि में पानी दाख़िल थी वियो। उतां जा रहायशी घरनि में फासी पिया। डिफेंस में दारुल इस्लाम मस्जिद के ॿाहिरां सैलाबी पानी। टीपू सुल्तान रोड ते भी पानी। कराची समेत सिंध के शहरन भिरिया रोड, नौशहर, फिरोज, पटीदन, सखर, हैदराबाद, टंडो आदम, मीरपुर खास, उमरकोट, टंडोवाला यार ऐं ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बारिश तबाही मचाए छॾी ऐं कचा घर किरी पिया। माण्हुनि खे नुक़सान रसण जा पिण इतला। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त गुज़िरियल ॾींहं ताईं सिंध में 90 सालनि जी तारीख़ में बदतरीन मानसून बारिश ॾिठी आहे। अॼु भी मानसून जा तेज़ मींहं ऐं सैलाब जारी आहिनि। उन्हनि माण्हुनि खे पंहिंजी दुआउनि में यादि रखो जंहिं गैर मामूली ऐं कुदरती आफ़तुनि में शहरनि जी मदद कई। वज़ीर आला सिंध चयो आहे त कराची में मींहं सबब तबाहीअ जी सूरत हाल आहे। मलीर ऐं ॿियनि इलाइक़नि में रहण वारा माण्हू फासी विया आहिनि। वज़ीर आला जे स्कूलनि जी इमारतुनि खे ख़ाली कराइण जी हिदायत। सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त घणनि इलाइक़नि में पानी घणो आहे। उन ई सूरत हाल में सैलाब में फाथलनि खे कढणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सिंध में सभिनी सरकारी स्कूलनि खे ख़ाली कराइण जी हिदायत। मुतासिरनि खे स्कूलनि में मुंतक़िल कयो वञे। मनी लॉन्ड्रिंग केस में सुलेमान शहबाज जा नाक़ाबिले ज़मानत वारंट जारी। एहतिसाब अदालत जो लंडन में सुलेमान शहबाज के गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। शहीद बेनज़ीराबाद डिविजनल कमिश्नर मोहसन अली शाह ऐं डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र दौड़ शहर के वेझो सिम नाले के खंड वारी जगह जो दौरो कयो। सिम नाले में वॾो खंड पइजी वियो आहे जंहिं सबब इलाइक़ो ॿुॾण जो ख़दशो आहे। कमिश्नर LBOD जे चीफ इंजीनियर हिदायतूं कयूं त सिम नाले जा बंद मज़बूत कया वञनि। टाउन कमेटी दरिया खान मरीअ के मेन बाज़ार ऐं वार्डन में अमले के साण खणी टाउन ऑफिसर इरशाद ज़रदारी बरसात के पानी के निकालीअ के इंतजामन की निगरानी करे रहियो आहे। SSP नौशहर फिरोज इल्ताफ़ हुसैन लगारी अॼु DSP हेडक्वार्टर अब्दुल रसूल अब्बासी, DSP एजाज़ अली मेमून ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि सां गॾु भिरिया रोड, कंडियारो, हालानी ऐं मेरापुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में इमाम बारगाहुनि, जलसनि ऐं जुलूसनि जो दौरो कयो ऐं सिक्योरिटी इंतजामनि जो जाइज़ो वरितो। इमाम बारगाहुनि जे मुंतज़िमीन सां ख़यालनि जी ॾेवट कई।
सतम औरमुल हराम के मौके ते उस्ताद मोहम्मद मरकज़ी मातमी जुलूस कसर मेहंदी इमाम बारगाह का रवानो थियो। जुलूस की क़यादत शिया उलमाए काउंसिल जो सूबाई नायब सदर मीर मुमताज़ अली उमरानी की अगवानी में मुख्तलिफ रस्तन ऐं इमाम बारगाहों ता थींदो मरकज़ी इमाम बारगाह पहुतो। उन मौके ते सिक्योरिटी इंतजाम की निगरानी DFC के मेजर सलीम, असिस्टेंट कमिश्नर अरशद हुसैन जमाली, DSP मोहम्मद अकरम, SHO मकबूल अहमद जमाली ऐं ॿिया ऑफिसर निगरानी करे रहा हुआ। नौशहरा फेरोज वापडा कॉलोनी में धाड़े दौरान कत्ल कियल शोभान चन्ना ऐं संदस पुट बाबर चन्ना जा कातिल कामरान वलद गुलाम अब्बास सोलंगी, मोहम्मद सचल वलद मोहम्मद पिंजल भाइयो, असद वलद मोहम्मद हयात जागीरानी ऐं 4 नामालूम फौरन खिलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। शोएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।